नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के ॾहूं मेल में खबर ॾींदा हलूं त ॾहूं मेल भरिसां बरखोरा स्टाफ भरिसां कस्टम इंटेलिजेंस पुलिस हैदराबाद जी टीम गुल मोहम्मद मरी फिरोज सोलंकी पंहिंजी नफ़री सां ओचिती कार्रवाई कंदे ईरानी तेल खणी वेंदड़ टैंकर हथ करण जी दावा कई आहे। जॾहिं त टैंकर पंहिंजी तेविल में वठी छॾियो। ड्राइवर फरार थियण में कामयाब। राब्तो करण ते कस्टम इंटेलिजेंस इंस्पेक्टर फिरोज खान सोलंकी ॿुधायो त असां खुफ़िया इतला ते कोट गुलाम मोहम्मद थाणे जे हद में ईरानी डीज़ल खणी वेंदड़ टैंकर हथ कयो आहे, जंहिंजी मालियत जो अञा को बि अंदाज़ो नथो लगाए सघिजे। जेकॾहिं तेल 50 लख खां मथे जी मालियत जो हूंदो त असां पंहिंजी कस्टम जे इदारे में FIR दाख़िल कंदासीं। हिननि जो वधीक चवण हुयो त गाॾी में सिर्फ़ हिकु ड्राइवर सवार हो, जेको असांजूं गाॾियूं परे खां ॾिसी फरार थियण में कामयाब थी वियो ऐं असां वधीक जांच करे रहिया आहियूं त इहो तेल किथे वञी रहियो हुयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।